अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जेको इंसान तव्हां खां परे करे उन ते रो न, मायूस न थियो, उन में अल्लाह जी बहितरी हूंदी आहे। यादि रखो इंसान, मां ग़लति ॻाल्हि कोन थो कयां, मां हेॾे ध्यानु ॾियो। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे इंसान खां तव्हांखे परे करे, जा उनखे परे करे, जा तोखे परे करे उन खां, त इन में अल्लाह जी बहितरी आहे। मायूस न थी, घबराए न। थी सघे मतां अॻिते अहिड़ो वक़्तु अचे हा जो तव्हां वॾी मुसीबत में फासो आहे। हा, अल्लाह जी हिकमत खे तूं न सुञाणी थी। अल्लाह जी रज़ा में राज़ी रहो। जेकॾहिं अञा बि ॻाल्हि नथी सम्झ में अचई त हिकिड़ो इराक जो वाक़ियो थो ॿुधाए। इराक जो हिकु बगदादी शहज़ादो जंहिं ॿाहिरि मुल्क खां कुतो ख़रीद कयो, ॿाहिरि मुल्क खां कुतो ख़रीद की, उहो कुतो हुन पंहिंजे घर में पालियो। अचानक कुझु वक़्त खां बाद में उहो कुतो हुन खां ग़ाइब थी वियो, हले वियो, मायूस थी वियो, परेशान थी वियो। एतिरे क़दुरु जो जी मां हुन कुते जे लाइ मां वॾो कुझु सोचे वेठुमि, उहो कुतो मूंखे छॾे हली वियो। काॾे वियो? अब एतिरे क़दुरु जो पाड़े वारनि खे ऐं ग़ुलामनि खे लालच ॾियणु लॻो त इहो कुतो मूंखे वापसि कराए ॾियो, काथों बि ॻोल्हे ॾियो, मां तव्हांखे एतिरो इनाम अता कंदुमि। हलंदे हलंदे उहो कुतो 4 महीने खां बाद वापसि आयो। कंहिं ग़ुलाम आंदो, उन ग़ुलाम खे पंहिंजो इनाम मिली वियो। कुदरत ख़ुदा जी उन राति में इराक जे बगदादी शहज़ादे खे पुट जी औलाद बि थी। हा, लालच जे ज़रिए कुतो वापसि उन आंदो। ऐं वरी कुदरत ख़ुदा जी जेका 5 सालनि खां हुनखे औलाद पुट जी सिक हुई, पर अलाह हुनखे औलाद बि पुट जी ॾिनी, सिकी लधो पुट हुयो। वरी उहो कुतो उन नए हिकु ॾींहं जे बछड़े खे खणी खाई वियो। हा, हाणे अलाह त उन इंसान खां उन कुते खे परे कयो, छो त तुंहिंजो अॻिते हे नुक़सानु करे आहे। हाणे लालच जे ज़रिए उन कुते खे वापसि आंदो, उहो नुक़सानु थी वियो। अब ॾिठई नंढड़े जो हथ काथों मिलियो, पेर काथों मिलियो, हीअ पेर बि ॾिसे त शिगल आहे, हथ बि ॾिसे त शिगल आहे। त हुते इंसाननि जे धनार खे नजूमी हुया, उन वक़्त जा नजूमी, उन्हनि खां घुराई त हे क़तल थियल आहे या कंहिं जानवर जो खाधल आहे, मूंखे हिन जी गवाही ॾियो। हे नजूमी, मां तव्हांखे पैसा ॾींदुमि, मूंखे तव्हां हिन जे सबूत ॾियो त हे कंहिं जानवर जो खाधल आहे या कंहिं हिन खे क़तल कयो आहे। चई बाबा हे जानवर जो खाधल थो लॻे। जानवर जो खाधल थो लॻे? जानवर त मुंहिंजे घर में इहो कुतो ई हुयो। अबा हो एतिरो गुस्से में आयो जो उन कुते जे पेट खे बि कटाए पंहिंजी औलाद खे मन ॾिसणो हुयसि। ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। उन पंहिंजे कुते खे बि मारायो, कुते जो पेट चीराई त ॾिठई उन जो बछड़ो अंदरि गोश्त वांगुरु टुकड़ा टुकड़ा थियल चाॿाड़ियल उन जे पेट में निकितो। पोइ सोचणु लॻो त जेको मूंखां वियो सो इन में बि रब जो राज़ हुयो, जेको मां वापसि घुरायो उहो मां पंहिंजी लालच थी घुरायो। अल्लाह ॾे सजदो करणु लॻो त रब बेशक तूं ई रब आहे, तुंहिंजी रज़ा में अगरि राज़ी रहां त उहो कुतो मुंहिंजे लाइ अॼु नुक़सानकार न बणिजी। ख़ुदा जो कसम अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जी बहितरी हूंदी आहे। जेको इंसान तव्हां खां कावड़जी वञे, गुस्से में हलियो वञे, जा हिकिड़ो माना अचानक का ॻाल्हि बि न आहे, तव्हां खां कावड़जी उथी हले वियो, इन में बि अल्लाह जी बहितरी आहे। रब जी रज़ा में राज़ी रहो। तव्हां मायूस न थियो, परेशान न थियो। बाबा अॻिले सां त तूं वफ़ा निभाइण वारो हुए, अॻिले तुंहिंजी वफ़ा जो क़दुरु न कयो त उनजे लाइ तूं परेशान छो थो थिए? तव्हां पंहिंजा दिमाग़ ख़राब करे वेठा, मां हिन जे करे ख़ुदिकुशी कंदो, पाण खे मारे। अड़े तव्हांजी कहिड़ी गैरत आहे? हिकु रब खे सम्झी सघो कोन, हिकु निमाज़ जा पाबंदी आयो कोन, क़ुर पढ़ो त तव्हांखे अलाह जी ख़बर पए। हा, रब ॾे सजदा कयो त तव्हांखे अलाह जी ख़बर पए। निमाज़ जा पाबंद थियो त अलाह तव्हांखे हक़ीक़त ॾेखारे। रब जी रज़ा में राज़ी रहो। अलाह कंहिंजे लाइ बुरो न चाहींदो। रब कुल शइ न क़दीर आहे। रब्बुल अर्शिल अज़ीम गफ़ूर रहीम। अलाह इंसाननि सां 70 माउनि खां वधीक प्यार थो करे। तोखे कीअं परेशान ॾिसंदो? रब्बुल अर्शिल अज़ीम त 5 वक़्त तोखे सॾे थो, हय्या अल सलाह, अच कामयाबी जी तरफ़, अच नमाज़ जी तरफ़। तूं त रब खे नज़र अंदाज़ थो करे। हा, रब खां परे तूं थो वञे, रब तोखे परे नथो करे। तो रब सां दिलि त लॻाइनि, अलाह जी रज़ा में राज़ी रहंदा कयो। जेको बि तव्हांजो नुक़सानु थिए इन में बि बहितर सम्झो। जेको इंसान तव्हां खां परे वञे उन में बि बहितरी सम्झो। हाणे छा थियो? अल्लाह जो कसम अहिड़ा हज़ारे वाक़िया आहिनि जेके दुनिया में थिया आहिनि, पोइ बाद में चवंदा आहिनि हिन में बि अल्लाह जी रज़ा।
मायूस न थियो। हाँ, ॾिसो याकूब अलैहिस्सलाम खां बचड़ो यूसुफ अलैहिस्सलाम जुदा थी वियो। हाँ, केतिरा साल हिक ॿिए खां परते हुया, जो रोंदे रोंदे याकूब अलैहिस्सलाम जी अखियुनि जो नूर ख़तम थी वियो। हाँ, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम जे तरफ़ का इशारा अचल से याकूब अलैहिस्सलाम सबर इन्नल्लाह व मस्साबिरीन, सबर सबर सबर। पर हुन जी दिलि एॾी बचे सां हुई, रोए बि पोइ सबर बि करे पोइ। हाँ, अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम हुन जे सबर खे एॾी ताक़त ॾिनी जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हिकु ग़रीब थी निकितो, वापसि आयो त बादशाह थी आयो। जेको नूर वियो उहा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ख़मीस पंहिंजी अखियुनि मुबारक ते हईं त उहो नूर वापसि आयो। हाँ, रब्बुल अर्शिल अज़ीम हुन जे सबर खे ज़ाया न कयो। हाँ, बेशक अल्लाह जी हिकमत जेका आहे न इंसान जे लाइ बहितरीन आहे, बहितरीन। सबर